अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं सां गॾु नाज़िया मीर ऐं मां ॾिसो पिया प्रोग्राम इनसाइट। नाज़रीन, दुनिया खे तेज़ीअ सां तब्दील कंदड़ आर्टिफिशियल इंटेलिजेंस जंहिं ज़िंदगियुनि में, समाज में, शोबनि में, सनतुनि में इनकलाब आणे छॾियो आहे। अॼोके प्रोग्राम में आर्टिफिशियल इंटेलिजेंस ते ॻाल्हाईंदासीं। आर्टिफिशियल इंटेलिजेंस छा आहे, दुनिया अंदरि, दुनिया जे मुक़ाबले में आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे मैदान में असीं किथे बीठल आहियूं ऐं इन जा फ़ाइदा वधीक आहिनि, नुक़सान वधीक आहिनि। कुझु ख़्यालु कयो पियो वञे त कुझु त हीअ छा आर्टिफिशियल इंटेलिजेंस इंसानी ज़हानत जो मतबादिल आहे या सहूलियतकार आहे। मुख़्तलिफ़ शोबा, मुख़्तलिफ़ सनतूं ख़तरे ते आहिनि, एट रिस्क आहिनि आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे करे। उहे कहिड़ा शोबा आहिनि, उहे कहिड़ियूं सनतूं आहिनि जंहिंमें आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे करे रिस्क थियो आहे पैदा इंसाननि जे लाइ, या उहे शोबा, उहे सनतूं असीं ॾिसूं त जिते मौक़ा पैदा थिया आहिनि, नवां मौक़ा, नयूं अपॉर्चुनिटीज़ पैदा थियूं आहिनि आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे हवाले सां। असीं छा पिया कयूं, असांजी हुकूमतूं केतिरियूं तयारु आहिनि, असांजा माण्हू केतिरा तयारु आहिनि, इन समूरे शयुनि ते तफ़सीली अॼोके प्रोग्राम में नाज़रीन डिस्कस कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे उनजो तारुफ़ सां कराईंदसि। मूंखे जॉइन कयो आहे अॼोके प्रोग्राम में नाज़रीन डॉक्टर शेर दाऊद पोटरो साहब आहिनि। पाण एक्सपर्ट आहिनि आर्टिफिशियल इंटेलिजेंस सां, सखर IBA सां सलाड़ियल आहिनि ऐं इन ई फील्ड सां लाॻापियल आहिनि, कंप्यूटर साइंस सां, आर्टिफिशियल इंटेलिजेंस ऐं ॿिया उन सां रिलेटेड मैटर्स। डॉक्टर शेर साहब, अव्हांखे वेलकम कयां थी अॼोके प्रोग्राम में। उनखां सवाइ नाज़रीन नसीर मेमून साहब आहिनि मूंसां गॾु, पाण पॉलिटिकल सोशल एनालिस्ट आहिनि, डेवलपमेंट एक्सपर्ट आहिनि। गुज़िरियल केतिरे ई वक़्त खां, डिघे वक़्त खां अहम की पोस्ट ते इंटरनेशनल तोड़े नाज़रीन जेके नेशनल इदारा आहिनि उन्हनि में अहम उहिदनि ते रही चुका आहिनि। तमामु गहरे नज़र आहे उन्हनि सभिनी इशूज़ ते उन्हनि जी। उनखां सवाइ नाज़रीन सिंध अंदरि सूबाई सलाहकार आहिनि IT ऐं रिलेटेड अफेयर्स ते तंज़ीला कमरानी साहिबा मूंसां गॾु, उहे बि कुझु देरि में प्रोग्राम जो हिसो हूंदियूं। अवां सभिनी खे भलीकार थी चवां हिन प्रोग्राम में। अवां सभिनी जी इजाज़त सां, नसीर साहब अवां जी इजाज़त सां डॉक्टर शेर साहब खां आगाज़ कयां थी गुफ़्तगू जो। पहिरियों असीं सम्झंदासीं त आर्टिफिशियल इंटेलिजेंस जंहिंखे असीं बार बार ॿुधूं था डॉक्टर शेर साहब, ऐं बार बार ही ज़िक्र थिए पियो, ख़ासि करे उहे माण्हू जिन शायदि आर्टिफिशियल इंटेलिजेंस या मसनूई ज़हानत जो वर्ड टर्म न बि ॿुधो हुजे, पर हू अॼुकल्ह जेको चैट GPT या गूगल मैप्स या उनखां सवाइ जेके ॿिया AI टूल्स असां इस्तेमालु बि कयूं पिया, असीं रोज़ु ॿुधूं बि पिया, उनखां ज़रूरु वाक़िफ़ु हूंदा कंहिं न कंहिं हद ताईं। सभ खां पहिरियां त ज़रूरु असीं सम्झणु चाहींदासीं त आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे छा, ऐं तेज़ीअ सां जेको ख़ासि करे हिन वक़्तु असांखे नज़र अचे पियो, तेज़ीअ सां उहे डेवलप्ड कंट्रीज़ हुजनि, डेवलपिंग कंट्रीज़ में बि हाणे उनजो इस्तेमालु नज़र अचे पियो। तेज़ीअ सां इनकलाब अचे पियो सनतुनि अंदरि, शोबनि अंदरि, समाज अंदरि, ज़िंदगी अंदरि, आहे छा? थैंक यू नाजिया, ॾाढो ज़बरदस्त सवाल तव्हां कयो आहे। ॾिसो जी, इहो जेको टर्म आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे, इहो को नओं टर्म न आहे। इहो इनफैक्ट पहिरियों दफ़ो जेको क्वाइन थियो इहो 1956 में थियो। जॉन मैकार्थी हिकिड़ो प्रोफेसर हो स्टैनफोर्ड जो, उन इहो टर्म क्वाइन कयो। ऐं इनफैक्ट इन खां पहिरीं जेका ज़बरदस्त क़िस्म जी डेफिनेशन ॾिनी हुई, इन खे अलन ट्यूरिंग डेफिनेशन ॾिनी हुई। अलन ट्यूरिंग चयो त आर्टिफिशियल इंटेलिजेंस छा आहे, तव्हां को बि अहिड़ो कमु मशीन सां करायो जो इंसान खे ख़बर न पवे त इहो इंसान जो कमु कयल न आहे, इहो मशीन जो कमु कयल आहे, त इन खे असां आर्टिफिशियल इंटेलिजेंस चऊं था। ऐं रिसेंटली अञा 2 टर्म जेके इन खे वधीक एक्सप्लेन कनि था, हिकिड़ो आहे आर्टिफिशियल जनरल इंटेलिजेंस ऐं ॿियो आहे आर्टिफिशियल नैरो इंटेलिजेंस। त नैरो इंटेलिजेंस तमामु घणी प्रोग्रेस कई आहे। तव्हां अगरि कंहिं बि रोबोट खे को स्पेसिफिक कमु ॾींदो त उहो ॾाढे ख़ुशि सलूबी सां परफॉर्म करे छॾींदो। जीअं तव्हां पंहिंजे इंट्रोडक्शन में पहिरीं चैट GPT चयो, चैट GPT खे तव्हां चयो त मूंखे मुख़्तियार कारा खे ख़त लिखिणो आहे, थोरो घणो उनखे उर्दू में तव्हां या सिंधीअ में ई कुझु एक्सप्लेनेशन ॾेई छॾियो त चैट GPT तव्हांखे लिखी ॾेई सघंदो। पर जेको अञा रिवोल्यूशन अचिणो आहे थोरे सम्झो त अनदर 10 to 15 ईयर्स, उहा आहे आर्टिफिशियल जनरल इंटेलिजेंस। यानी कि जीअं असां ह्यूमन जनरली सभु कमु करे सघूं था, त छा मशीन्स बि उहे करे सघंदियूं। त AI जो टर्म को नओं कोन्हे, पर हिन में जेका आख़िरी 10 सालनि में जेका प्रोग्रेस आई आहे उन तमामु घणो ख़ुदि ह्यूमैनिटी खे परेशान करे छॾियो आहे त छा इहा असांखे रिप्लेस कंदी या कान कंदी। अॻियां हली करे वरी बि हिन ते कुझु डिस्कस कंदुसि, पर जनरली AI, AGI, नैरो AI, इहे कुझु अहिड़ा टर्म्स आहिनि जिन खे हाणे सिंधी क़ौम खे सम्झणो पवंदो। बिल्कुलु डॉक्टर साहब, ऐं जेका ॻाल्हि अव्हां आख़िर में कई त ही परेशान बि कयो आहे, इंसाननि जे लाइ ज़रूरु सहूलियत पैदा थी आहे, इनकलाब अची वियो आहे। अव्हां बिल्कुलु सही चयो। असीं ॾिसूं था मुख़्तलिफ़ शोबा, मुख़्तलिफ़ सनतूं
दुनिया जा मुख़्तलिफ़ मुल्क जिते पोएं गुज़िरियल 10 सालनि दौरान तमामु घणी चेंजिस आयूं आहिनि, तमामु घणियूं तब्दीलियूं असांखे नज़र अचनि पियूं, पर जीअं मां चयो त परेशान बि थियनि पिया ह्यूमन्स हिन खे वठी त हीअ छा असांखे रिप्लेस करे छॾींदो, सफ़ा उहे शोबा या उहे सनतूं जंहिंमें असां ॾिठोसीं त ह्यूमन एडवांसमेंट असांखे नज़र आयूं, तमामु घणे पैमाने ते उहे जॉब्स असांखे नज़र अचनि पियूं, छा उहे सभु ख़तमु थियण वञनि पियूं? हीअ इन खे असीं कीअं सम्झूं? हीअ रिप्लेसमेंट आहे ह्यूमन माइंड जी, ह्यूमन इंटेलिजेंस जी, या हिन खे असीं फैसिलिटेटर तौरु असिस्टेंट तौरु वठूं? नाजिया, इन में ॿ ब्लॉक्स आहिनि। हिकिड़ो ब्लॉक उहो आहे जंहिंखे युवल नोआ हरारी ऐं काफ़ी सारा ॿिया हिस्टोरियंस ऐं साइंटिस्ट खे लीड कनि था। उन्हनि जो इहो ख़्यालु आहे त हीउ ह्यूमैनिटी जे लाइ वॾो डेंजर आहे ऐं शायदि असांखे रिप्लेस कंदो। युवल त हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि कई आहे। युवल नोआ हरारी चयो त 2050 ताईं शायदि सिर्फ़ु हिकिड़ो कमु बचे असांजे लाइ, ऐं उहो ॿार खे माठी कराइणु, ॿार खे मुहबत करणु, ॿार खे प्यारु करणु। हीअ थिए थो उहो कमु AI न करे सघे, छाकाणि त AI वटि बहरहाल सेंटीमेंट्स कोन्हनि, AI वटि इमोशन्स कोन्हनि। इहो जेको इमोशनल कमु आहे शायदि सिर्फ़ु इहो असांजे लाइ बचे, बाक़ी का ॿी अहिड़ी शइ कान्हे जेका AI अचीव न करे सघे। बहरहाल इहो हिकिड़ो एक्सट्रीम व्यू आहे जेको हरारी ऐं उनजी कैंप इन खे लीड करे थी, पर ॿिए पासे वरी एलन मस्क वारा आहिनि ऐं काफ़ी सारा ॿिया साइंटिस्ट आहिनि, उन्हनि जो इहो ख़्यालु न न ईअं कोन्हे को। असांजी जेका ह्यूमन जी ब्रेन आहे उनखे रिप्लेस करणु एतिरो सवलो कोन्हे को। असां नैरो इंटेलिजेंस में त काफ़ी प्रोग्रेस करे वेंदासीं, पर जेका जनरल इंटेलिजेंस आहे उन में असां एतिरो प्रॉस्पर अञा ताईं कोन कयो आहे, न कोई अगरि 100 सालनि में कंदासीं। मुंहिंजो पर्सनल व्यू इहो आहे त शायदि अञा बि असांखे 40 खां 50 साल खपनि त असां को अहिड़ो रोबोट ॾिसूं जेको जनरली हर उहो कमु करे सघे जेको ह्यूमन करे सघे थो। बहितर शायदि इहो ई आहे त असां जेके बेसिक कम आहिनि जंहिंमें इमोशन्स इन्वॉल्व थियनि था उन्हनि ते थोरो फोकस करियूं। प्रोबेबली उहे कॾहिं बि रोबोट रिप्लेस कोन करे सघंदो, छाकाणि रोबो कमु डेटा ते थो करे, बजाए जो रोबो तव्हांजो इमोशन्स ते कमु कंदो हुजे। त प्रोबेबली इहे कुझु एरियाज़ आहिनि जेके असांजे लाइ छॾे ॾींदा, बाक़ी तव्हांजी ॻाल्हि सही आहे, ह्यूमन एक्सटिंक्शन ॾाढी वेझो आहे। ठीकु, पर उन सां गॾोगॾु ज़ाहिर आहे जॾहिं ही मामला थियनि था त उन सां गॾोगॾु अपॉर्चुनिटीज़ बि पैदा थियनि थियूं, ऐं जेके जॉब जिन जो मां ज़िक्र कयो त शायदि ई के पासा असांजे लाइ बची वञनि, जिते इंसाननि लाइ बची वञनि, जिते हू कमु करे सघनि, पर खोड़ अहिड़ी शयूं ॿुधण में अचनि पियूं त खोड़ अहिड़ा एरियाज़ आहिनि जिते न रुगो कमु आसान थींदो पर नवां मौक़ा बि पैदा थींदा। प्रोग्राम में अॻिते उनखे बि ज़रूरु डिस्कस कंदासीं ऐं अवां जी ॻाल्हि ॿुधाईंदसि। हिते मूंखे तंज़ीला कमराणी साहिबा बि जॉइन कयो आहे प्रोग्राम में, उन्हनि खे बि भलीकार चवां थी प्रोग्राम में। ऐं नसीर साहिबु अवां वटि ईंदसि। हिते जेका ॻाल्हि डॉक्टर साहिबु कई आहे, हुननि ॿई व्यूज़ शेयर कया त हिकिड़ो एक्सट्रीम व्यू छा थो चए, नेरो व्यू छा थो चवे। अवीं ॾिठो बि आहे दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि खे उहे कीअं कमु कनि था, असीं कीअं कमु कयूं था, या असां जहिड़ा मुल्क कीअं कमु कनि था। अवां क्लोज़ली उन शयुनि सभिनी शयुनि खे ॾिठो आहे। अवां कीअं ॾिसो पिया जेको एक्सट्रीम व्यू सम्झ में अचे पियो, कुझु धुरियुनि जो इहो बि ख़्यालु साम्हूं अचे थो त उहे फ़र्द, उहे क़ौमूं या उहे मुल्क जेके टेक्नोलॉजी मां फ़ाइदो वठण बदिरां उन मां ढिनल वधीक हुजनि था, शायदि इहो उन्हनि जो व्यू ज़रूरु थी सघे थो त शायदि बिल्कुलु असीं इंसाननि खे हीअ टेक्नोलॉजी रिप्लेस करे छॾे, पर अदरवाइज़ जेके एडॉप्ट कनि था उहे त हिन खे पंहिंजे लाइ हिकिड़ी तमामु पॉज़िटिव, हिकिड़ी तमामु सुठी ग्रोथ सम्झनि था। महिरबानी, मुंहिंजो ख़्याल आहे त जो टेक्निकल पासा त डॉक्टर शेर असांखे काफ़ी सुठे नमूने सम्झाया आहिनि। ऐं मां ज़ाती तौर प्राइवेट सेक्टर में रहियो आहियां, मां इंडस्ट्री में जेको मिज़ाज ॾिठो आहे उनखे मां जेकर हिन चेंज सां रिलेट करियां त हर नई टेक्नोलॉजिकल इनोवेशन जेका आहे न उहा एंग्ज़ाइटी क्रिएट कंदी आहे। ऐं ख़ासि तौर ते असां जहिड़ियूं सोसाइटीज़ जिते नवाण लाइ जनरली स्पेस कोन्हे, हर चेंज लाइ फियर आहे, कॉम्पिटेटिव एज में असां जीअं त घणो पुठिते रहियल आहियूं, ऐं रुगो असां मां मुराद पाकिस्तान कोन्हे, उहे सभई सोसाइटीज़ जेके इन कटिंग एज टेक्नोलॉजी जे रेस में कंहिं न कंहिं तरह कमज़ोर आहिनि, उन्हनि खे फियर्स थियनि था हर चेंज खां। मां तव्हांखे रुगो 2 मिसाल थो ॿुधायां। ऑटोमेशन जॾहिं बि ह्यूमन हिस्ट्री में आई आहे न, उन ह्यूमन प्रोडक्टिविटी सोसाइटी में मजमूई तौर वधाई आहे। इहा बुनियादी ॻाल्हि ज़हन में रख। जेकर तव्हां एल्विन टॉफलर जी थर्ड वेव खे रेफर करियो, जेको अॼु जेके वेझी हिन सदीअ जा पुठी सदीअ जा बेस्ट जेके ब्रेन्स मां उहो माण्हू हो, त उन जो थर्ड वेव त यूरोप में 70s में आयो, पर उन में जेको डिबेट हुयो उहो सॼो इन थियो त जॾहिं एग्रेरियन सोसाइटी इंडस्ट्रियलाइज़ थी तॾहिं बि इहो फियर हो त ही सॼी रूरल एरिया में मैसिव
अनएम्प्लॉयमेंट थींदी, बेरोज़गारी थींदी, इहे माण्हू केॾांहुं वेंदा, कारखाना ईंदा, सॼो कमु ऑटोमेशन में हलियो वेंदो। ऐं पोइ तव्हां ॾिठो त हिकिड़ो ट्रम्प ईजाद थियो, जेके इकनॉमिस्ट यूज़ कंदा, लंपन प्रोलेटारियन, उहे माण्हू जेके रूरल एरियाज़ में टेक्नोलॉजिकल ट्रांसफॉर्मेशन में न अची सघिया, सरप्लस लेबर थी विया, उहे शहरनि में अची मिनियल जॉब्स कंदा। इहा ट्रांसफॉर्मेशन जो इम्पैक्ट थियो। जेका वेल्थ ऑफ नेशन लिखियो स्मिथ, हुन में मूंखे हिकिड़ो एग्ज़ैक्ट मूंखे यादि नथो अचे, छो मां किताब काफ़ी अॻु में पढ़ियो आहे, पर हुन में हिकिड़ो हुन वाक़ियो लिखियो आहे त जेको आम वर्कर जेको हथ सां पिनूं ठाहींदो न, पिन जेका हूंदी उहा, उहो चवे थो त उन जा प्रोसेस हेॾा कम्बरसम हुआ जो ॾींहं में छिके ताणे 20-25 पिन ठाहे सघंदो हिकिड़ो वर्कर। पोइ जॾहिं स्पेशलाइज़ेशन आई, मैन्युफैक्चरिंग जी थ्रू इहा ई पिन ठहणु शुरू थी, त उन में 10 स्पेशलाइज्ड स्टेप्स ठहिया ऐं ॾींहं में 48,000 पिन हिकिड़ो माण्हू प्रोड्यूस करे सघंदो, किथे 10-20, किथे 48,000। सो ऑटोमेशन प्रोडक्टिविटी जी कैपेसिटी जो हिकिड़ो वॾो छाल ॾींदी आहे, जंहिं बि शिकिल में हुजे। तव्हांखे हिकिड़ो मीडिया जो मिसाल ॾियां, पोइ मां हिते वापसि थो अचां। जी, मां जॾहिं यूनिवर्सिटी जो स्टूडेंट हुयुसि त मां पार्ट टाइम मीडिया वर्कर बि हुयुसि, पंहिंजी स्टडी सस्टेन करण लाइ मां पार्ट टाइम जॉब कंदो हुयुसि। त मूंखे चङी तरह यादि आहे 90s में जॾहिं कंप्यूटर आयो पिए, त उन खां अॻु में कंपोज़िटर हूंदा जेके हथ सां उहो अखर खणी हिकु प्लेट ठाहींदा, उनजो हिकिड़ो पूरो, उहा बि हिकिड़ो वॾी फील्ड हुई। ऐं ॿिया हथ सां लिखण वारा कातिब हुआ जेके हेडलाइंस हथ सां लिखंदा हुआ। पोइ जॾहिं कंप्यूटर आयो, तंहिं वक़्तु मां आफ़्ताब अख़बार में ॿारनि जो पेज कढंदो हुउसि, हुनजो इंचार्ज हुयुसि, त मूंखे यादि आहे वरी उथल पुथल थी। मां त नंढड़े हिकिड़े यूनिट खां तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾेई, पोइ हुनखे तव्हां ग्लोबली बि अप्लाई कयो। उहे सभु जेके कंपोज़िटर परेशान थी विया, असांजो छा थींदो, असांखे त कोन थो इहे मशीन हलाइण अचे कंप्यूटर। पोइ आफ़्ताब अख़बार जे मालिक उन्हनि सभिनी खे पहिरियों चयो त तव्हां पाण पहिरियों ट्रेनिंग वठो, जेको ट्रेनिंग करे सघंदो उनजी जॉब कंटिन्यू थी। हुननि सभिनी खे तव्हां कंप्यूटर आयो आहे, 2 कंप्यूटर ईंदा, असां 6-7 माण्हू आहियूं, सभिनी किरी वेंदासीं। इंट्रस्टिंगली हुनजे जाइ ते जेको कंप्यूटर आयो ऐं हुन सां गॾु जेका चेन अटैच थी, मुंहिंजो पंहिंजो अंदाज़ो आहे त हर कंपोज़िटर जे पुठियां 3 नौकरियूं नयूं निकिरी आहे। छो त सॉफ्टवेयर डेवलपर बि हुननि खे खपियो पिए, इंस्टॉल करण वारो बि खपियो पिए, बग खे रिमूव करण वारो बि खपियो पिए, ऐं पोइ हुनजी मशीन जे हार्डवेयर खे मेंटेन करण वारो माण्हू खपियो पिए। त एक्चुअली नई टेक्नोलॉजी बज़ाहिर तव्हांखे लॻो त माण्हू खे ले ऑफ पे कयो, पर हुन नयूं जॉब्स पे क्रिएट कयो। आर्टिफिशियल इंटेलिजेंस एक्ज़ैक्टली ईअं थींदो त तव्हांजो जेका ही कन्वेंशनल जॉब्स आहिनि, तव्हां ॻाल्हि कई जॉब्स खे ख़तरो आहे, मां सम्झो जॉब्स खे ख़तरो न हूंदो आहे, जॉब्स जी शिकिल मटिजंदी आहे, इंडस्ट्रीअ खे नओं स्किल सेट जी रिक्वायरमेंट थी वेंदी आहे। तव्हांजी मैनुअल इंजन्स जी जाइ ते जॾहिं इलेक्ट्रॉनिक इंजन्स ईंदियूं आहिनि गाॾियुनि जूं, छा थींदो आहे, जेके तव्हांजा पंहिंजो ही आहिनि सॉरी टेक्नीशियंस आहिनि ऐं इंजन मैकेनिक्स आहिनि, उन्हनि खे नवां हुनर सिखणा पइजी वेंदा। दैट्स इट, उनखे पंहिंजी टेक्नोलॉजिकल ट्रांसफॉर्मेशन थींदी ऐं उनजी एंड ऑफ द डे प्रोडक्टिविटी वधी वेंदी आहे। सो मां हिनखे सम अप करियां त नएं टेक्नोलॉजीज़ खां डिॼण जे बजाए उन्हनि से अंडरस्टैंड कजे, उन सां अलाइन कजे, उन जे नएं तक़ाज़नि सां ठहकंदड़ असांखे एजुकेशन ऐं स्किल सेट जी ज़रूरत आहे। एक्चुअली इकोनॉमी में ऐं जॉब मार्केट में वॾो छाल आणींदो, उनखे घटि कोन कर। बिल्कुल सही निशानदेही कई मुख़्तलिफ़ एरियाज़ जी। नसीर मेमन साहब अवां तंज़ीला कमरानी साहब मूंसां गॾु मौजूदु आहिनि ऐं हीअ बि तमामु सारा जोगी ॻाल्हि आहे। तंज़ीला साहिबा जो पाण कंप्यूटर साइंस जो बैकग्राउंड आहे ऐं हू ज़ाहिर आहे इन शयुनि खे तमामु बहितर नमूने सां सम्झनि बि थियूं त हीअ केतिरी ज़रूरी शइ आहे। जीअं अवां ज़िक्र कयो नसीर साहब त जॉब्स खे ख़तरो न आहे, पर जॉब जी शक्ल मटिजे थी, असांखे उन स्किल सेट ॾांहुं वञिणो पवंदो। हाणे ॾिसूं त असांजी जेके गवर्नमेंट्स आहिनि उहे इन ॾिस में कहिड़ा कमु कनि पियूं। तंज़ीला साहिबा भलीकार बि चवंदसि तव्हांखे प्रोग्राम में गुफ़्तगू मां ॿुधी डॉक्टर शेर जी, नसीर मेमून साहब जी, अव्हां असांखे कीअं ॿुधाईंदो ऐं ख़ासि करे अव्हां जंहिं पोस्ट ते आयो ऐं जेका सूरतयाल जेका ज़िम्मेवारी अव्हां वटि आहे उन नज़र सां कीअं पिया ॾिसो मामरनि खे, असीं किथे स्टैंड कयूं था दुनिया जे मुक़ाबले में, वरी जेके ॿिया सूबा आहिनि मुल्क जा उन मुक़ाबले में असीं किथे बीठल आहियूं, अव्हां कीअं पिया सोचो ऐं कीअं वधायो पिया कम खे अॻियां इन हवाले सां? माफ़ कजो न जी तंज़ीला साहिब, अव्हांजो आवाज़ असां ताईं पहुचे पियो, काइंडली कंटिन्यू कजो। तंज़ीला साहिबा मूंखे ॿुधो पिया अव्हां? नाज़रीन, तंज़ीला साहिबा सां राब्तो मुनक़िद थियो आहे, असांजी कोशिशि आहे त हुन सां ॿीहर राब्तो कयूं ऐं असीं ज़रूरु सम्झूं उन्हनि खां त हुकूमतुनि जी जेका ज़िम्मेवारी आहे हिन ॾिस में उहो कहिड़े तरीक़े सां अदा थिए पई ऐं
असीं किथे बीठल आहियूं दुनिया जे मुक़ाबले में आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे मैदान में। ऐं जेतोणीकि गुज़िरियल कुझु सालनि खां कुझु वक़्त खां असांखे नज़र अचे पियो त ख़ुदि मुल्क अंदरि बि आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो इस्तेमालु वधियो आहे, जेका सूरत हाल हिन वक़्तु नज़र अचे पई। पर अञा हुकूमत वटि कहिड़ा प्लान्स आहिनि? हुकूमत ज़ाहिर आहे उन वटि वॾी पावर बि आहे ऐं उन वटि समूरा जेके इख्तियार हूंदे ज़िम्मेवारी बि आहे, त हू इन खे कीअं अॻियां वधाईंदा। ज़रूरु असीं राब्तो थींदो त तंज़ीला साहिबा खां मालूम कंदासीं। डॉक्टर शेर साहिबु अवां वटि अचां पई ऐं हीअ तमामु अहम ॻाल्हि नसीर साहिबु कई त असांखे टेक्नोलॉजी खां डिॼणु न घुरिजे, टेक्नोलॉजी खां ख़ौफ़ जे बजाए जेकॾहिं उनखे अडॉप्ट कयूं था ऐं उनखे सही तरीक़े सां जेके जदीद घुरिजूं आहिनि जदीद दौर जूं उन मुताबिक़ उनखे अडॉप्ट कंदासीं त ही असांजे लाइ रुॻो फ़ाइदा खणी ईंदी, मस्बत पैगाम खणी ईंदी। आउं बिल्कुलु नसीर साहिब जिन जी ॻाल्हि सां पार्शली एग्री करियां थो। असल में नाज़िया हीअ चेंज जो जेको मैग्नीट्यूड आहे उहो असांखे सम्झणो पवंदो। तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखिजो, ह्यूमैनिटी जी हिस्ट्री तमामु पुराणी आहे, बिलियंस ईयर्स खां वठी करे इंसानु मुख़्तलिफ़ शिकिलनि में एग्ज़िस्ट करे रहियो आहे। पर जेके 4 मेजर चेंजिस आया आहिनि ह्यूमैनिटी में, पहिरीं चेंज असां चवंदा आहियूं त शायदि 1 लख साल पहिरीं आई जॾहिं असां बाहि ईजाद कईसीं। ॿी जेका मेजर चेंज आई उहा शायदि 10 खां 12 हज़ार साल पहिरीं आई जॾहिं असां एग्रीकल्चर खे ईजाद कयोसीं। ऐं टी मेजर चेंज आई असांजी 5000 साल खनि पहिरीं जॾहिं असां लिखणु सिखियोसीं, हिस्ट्री खे प्रिज़र्व करणु सिखियोसीं। हाणे हा कुझु माण्हू चवंदा त इंडस्ट्रियल जेको रेवोल्यूशन आहे उहा बि हिकिड़ी वॾी चेंज हुई, पर हक़ीक़त इहा आहे त इंडस्ट्रियल रेवोल्यूशन बेसिकली एग्रीकल्चर खे बहितर करण जा नवां तरीक़ा हुआ, व्हील जे थ्रू, इंजन जे थ्रू। उनखे असां हिकिड़ी माइनर चेंज चऊं था। पर जेका चौथी वॾी चेंज आहे जेका इक्वली एक्सप्लोसिव आहे, जेतिरी फायर हुई, जेतिरो एग्रीकल्चर हो, जेतिरो तव्हांजे राइटिंग जी क्रिएशन, ओतिरी ई वॾी चेंज इहे AI आहे। त असांखे थोरो सम्झणो पवंदो त हीअ चेंज एॾी त मेजर आहे जो असांखे पंहिंजे पाण खे एतिरो त रीइन्वेंट करणो पवंदो, जे असां नथा रीइन्वेंट करियूं त असां इरेलीवेंट थी वेंदासीं। माना हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखिजो त उहो हाणे दौरु वियो त नंढियुनि चेंजिस खां असां पाण खे अडॉप्ट करे सघियासीं वेठे, पाण खे वधीक रिलेवेंट करे सघियासीं वेठे। पर हीअ चेंज एॾी त मेजर आहे जो जेकॾहिं हिन खे असां कोपअप न कयोसीं त असां वाक़ई में बि हिन मुआशिरे में इरेलीवेंट थी वेंदासीं। हींअर रीसेंट एग्ज़ाम्पल आहे, ॾिसो चैट GPT आयो आहे, 3 करोड़ मुख़्तलिफ़ जेके जॉब्स हुयूं असांजे फ्रीलांसिंग प्लेटफॉर्म से उहे ख़तमु थी वयूं, माना हिकिड़े चपटीअ सां ख़तमु थी वयूं। अॻु में चैट GPT ते कंटेंट राइटिंग जी इलाही सारियूं सम्झो त असाइनमेंट्स हूंदियूं हुयूं, पर चैट GPT कंटेंट राइटिंग खे त सफ़ा ईज़ी करे छॾियो आहे। तव्हां यकीन कंदो कंप्यूटर साइंस में प्रोग्रामिंग हिकिड़ो तमामु वॾो स्किल सम्झो वेंदो, पर हाणे नज़र अचे पियो त बाबा प्रोग्रामिंग त चैट GPT करे सघे थो, बार्ड करे सघे थो। इहे जेके लार्ज लैंग्वेज मॉडल्स आहिनि इहे असांजा कंप्यूटर साइंटिस्ट जा ई अलाए केतिरा सारा स्किल्स आहिनि जिन खे उहो रिप्लेस करे वेठो। त हिन मां तव्हां अंदाज़ो लॻायो त हीअ चेंज का ऑर्डिनरी चेंज कान्हे। बिल्कुलु डॉक्टर साहिबु, ऐं इन शइ खे अॻियां वधाईंदा त हीअ चेंज का ऑर्डिनरी न आहे ऐं उनजे मैग्नीट्यूड खे असांखे सम्झणो पवंदो, न त असीं दुनिया जे मुक़ाबले में टेक्नोलॉजी जे हिन रेस में असीं इरेलीवेंट थी सघूं था। तंज़ीला साहिब सां राब्तो बहाल थियो आहे। तंज़ीला साहिब अवां छा चवंदो उन ते? पहिरीं त नाज़िया असांजो जो टॉपिक हिन वक़्त जी ज़रूरत आहे। मूंखां पहिरीं जिन भाइयुनि ॻाल्हायो टेक्नोलॉजी ते, स्पेशली नसीर साहिब जे, असां बिल्कुलु आउं एग्री कंदसि त ही टेक्नोलॉजी कॾहिं बि इंसान खे ओवरकम नथी करे सघे जेसि ताईं इंसान उन सां गॾु हलंदो रहे। असां ही जेका अॼु जी ॻाल्हि ॿोल थी रही आहे इन जो मां मैसेज आख़िर में इहो वञणु खपे त टेक्नोलॉजी असांजी दुश्मन न आहे। कोई बि चेंज या रेवोल्यूशन अचण खां इंसान फारिग या ख़तमु कोन थी वेंदो। अॼु दुनिया में इंटरनेशनली हिकिड़ी ॻाल्हि ॿोल हले पई त AI जे अचण खां पोइ इंसान जेको आहे सो ख़तरे में अची वियो आहे। त हिकु ॻाल्हि ॿुधंदड़नि खे क्लियर करणु चाहींदसि, इहो उन्हनि लाइ चयो वियो आहे जेके मतिलबु ट्रांसफॉर्मेशन में तमामु अॻियां कंट्रीज़ निकिरी वयूं आहिनि। हीअ ॻाल्हि असां जहिड़नि मुल्कनि लाइ न आहे। असीं जेके ऑलरेडी टेक्नोलॉजी खां एतिरो ख़ौफ़ खायूं था ऐं असांखे हिकिड़ी आदत आहे माण्हुनि खे पंहिंजे हिकिड़े अहिड़े पॉकेट में सेफ साइड ते पाण खे रखण जी, कंफर्ट ज़ोन में रखण जी। हाणे टेक्नोलॉजी सॼी दुनिया में तक़रीबन अची चुकी आहे। इंडिया असांजे बराबरि जी कंट्री आहे, हुन में कीअं हू अर्न करे रहिया आहिनि, कीअं हुननि पंहिंजी लाइफ चेंज करे छॾी आहे। हाणे असांखे सिर्फ़ु
जेके असीं पाकिस्तान जा माण्हू आहियूं या जेके थर्ड वर्ल्ड कंट्रीज़ आहिनि हू उन ताईं पहुचण जे लाइ जेका कोशिश आहे उनखां लवाइण लाइ पंहिंजे कंफर्ट ज़ोन में रहण जे लाइ इहो चऊं था त असां मतिलबु जेकॾहिं टेक्नोलॉजी ताईं वेंदासीं त हीअ असांखे ओवरकम करे वठंदी। यकीनन भाऊ हींअर सही चयो त चैट जीपीटी जे अचण खां पोइ काफ़ी माण्हू फारिग थी विया, लेकिन आउं चवंदसि त जेकॾहिं उहे माण्हू टेक्नोलॉजी सां गॾु हलनि हा त फारिग न थियनि हा, बल्कि उनखे ओवरकम कनि हा। असांजो माण्हू चाहे थो त आउं गॾे गॾु हलाईंदो रहां, कार हलण बंदि थी वञे, ईअं न थींदो। तव्हांखे वक़्त सां गॾु पंहिंजूं एक्सपर्टीज़ इनहांस करणियूं पवंदियूं। असां बीइंग द गवर्नमेंट असांखे इहे पॉलिसीज़ ठाहिणियूं पवंदियूं जंहिंसां असीं जेका चेंज दुनिया में अचे थी उनखे असां वॉर्म वेलकम करे सघूं। ईअं त असां जेकॾहिं इहो सोचे वठूं हींअर ई त असां टेक्नोलॉजी अची वेंदी ऐं असीं जेको हाईली पॉपुलेटेड कंट्री आहे असांजो जेको माण्हू घणे भाङे पंहिंजे रोज़गार ते ग़रीब मुल्क आहे गुज़र सफ़र करे पियो, उहो घर वेही रहंदो, बेहतर असां ग़रीब थी वेंदासीं, असांखे खाइण लाइ न मिलंदो। त आउं सम्झां थी इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांखे पंहिंजे कंफर्ट ज़ोन में रहणु चाहियूं था। असां इहा टेक्नोलॉजी जो खां पोइ बि लाभ वठणु नथा चाहियूं। ही जेसि ताईं बि चाहे हू असां मेटावर्स में वञी वठूं, दुनिया एतिरी अॻियां वई हली आहे, लेकिन असांजो चङो भलो माण्हू अञा ताईं हुनजे लाइ इक्विपमेंट वठणु अफोर्ड नथो करे सघे। त हिन वक़्त ते कम अज़ कम असांजो फर्ज़ु आहे त असां टेक्नोलॉजी खे वेलकम कयूं ऐं बजाए इहो ख़ौफ़ खणण जे त इहा जॾहिं टेक्नोलॉजी पाकिस्तान में या सिंध में अची वेंदी हली त असां जेके आहियूं से घर भेड़ा थी वेंदासीं, मानी गबेला सूरनि में अची वेंदासीं। इहो सोचण जे बजाए असां इहो सोचूं त टेक रेट्स में असीं तमामु पुठियां रहिजी विया आहियूं ऐं असांखे हाणे वॾे जंप जी ज़रूरत आहे। उते पहुची पोइ असां इहे सेफ्टी बेल्ट पाण खे ॿधूं त ठीकु आहे, हाणे असां हिकु लेवल ते पहुची विया आहियूं, एक्सट्रीम खां पहिरीं रुकिजी वञूं, लेकिन असां पहिरीं हिन लाइन में शामिल त थियूं। ठीकु तंज़ीला साहिबा, इंतिहाई अहम पॉइंट्स आहिनि, अवां बिल्कुलु दुरुस्त चयो त ज़ाहिर आहे इनखे वेलकम करण जी ज़रूरत आहे। हिन वक़्तु हिकु पैराडाइम शिफ्ट जी ज़रूरत आहे, हिकु वॾे जंप जी ज़रूरत आहे, पर ज़रूरु इहो असांखे ॿुधाइजो त हिन में गवर्नमेंट्स जो केतिरो कॉन्ट्रीब्यूशन हुजे थो, केतिरो कहिड़ो किरदारु बीहे थो, जेको असां वटि असीं ॾिठो आहे त उन तरीक़े सां जंहिं क़िस्म सां जीअं दुनिया अंदरि इहे तेज़ीअ सां शयूं चेंज थियनि पियूं, असां वटि उहा तेज़ी नज़र न आई आहे। असां वटि हमेशह रिएक्टिव अप्रोच नज़र आई आहे, शयुनि खे वठी करे, चेंजिस खे वठी करे, टेक्नोलॉजी खे वठी करे। त असीं बिना तयारीअ जे हीउ हेॾो वॾो जंप कीअं हणंदासीं, बिना कंहिं प्लानिंग जे, बिना कंहिं प्रिपरेशन जे। अभी नथा सम्झो त हीउ बुनियादी जेको जुज़ आहे, बुनियादी स्टेप आहे, उहो आहे उहो त असांजी पहिरियां तयारी त हुजे। बिल्कुलु, ऐं इहा इन जे लाइ असां छो जो बीइंग गवर्नमेंट हींअर आऊं जेका ॻाल्हि कंदसि उहा तंज़ीला जे तरह सां न, बल्कि गवर्नमेंट जी ॻाल्हि सम्झी वेंदी ऐं चई वेंदी। जॾहिं गवर्नमेंट कोई बि विजन ठाहे थी त उन सां उनजो सॉल्यूशन यकीनन गॾु रखियो वेंदो आहे। जॾहिं असां इहो सम्झूं था त असां हिन रेस में पुठियां रहिजी विया आहियूं ऐं असांखे हिकु वॾे जंप जी ज़रूरत आहे ऐं हिन वक़्तु असां वटि मौजूदु असां वटि असांजे मुल्क में असांजे वटि जेका असांजी पॉज़िटिव पॉइंट आहे, असां वटि यूथ तमामु घणो आहे, ॿियो 65% यूथ ऐं इन खे इहो कुझु अर्से खां पोइ असांजे मथां लाइबिलिटी थी वेंदो हलियो। त इन करे गवर्नमेंट ऑफ सिंध जो आहे त ह्यूमन कैपिटल ते डेवलपमेंट कई वञे। असांजो जेको बि मतिलबु आहे असांजो यूथ मौजूदु आहे उनखे डिफरेंट तरह सां IT जा जेके एडवांस कोर्सिस आहिनि, असां यूनिवर्सिटी में वञी ॾिसूं, असांजो जेके यूनिवर्सिटीज़ आहिनि उन्हनि जी कोर्स लाइन ॾिसो, उहा एतिरी पुराणी आहे जेका हिन वक़्तु जे कहिड़ी बि तरह सां जेके असांजा टेक्निकल पर्सन वेठल आहिनि उहे उन सां एग्री कंदा। तूं शायदि वंस अपॉन अ टाइम जी तव्हांजी टेक्नोलॉजी आहे जॾहिं त दुनिया उन्हनि खे छॾे चुकी आहे। असांजो काफ़ी जेके यूथ आहे उहो थोरो घणो नंढे वॾे कोर्सिस या हुतां उन सिखी वरितो आहे, उनखे ख़बर न आहे त उनखे यूटिलाइज़ कीअं करिणो आहे। त उनखे प्रॉपर वे ॾियण जे लाइ सिंध हुकूमत गूगल सां ट्रेनिंग प्रोग्राम शुरू कयो आहे फ्री ऑफ कास्ट। असां सम्झूं था त असां वटि चादर ऐं चार दीवारी जो घणो असां आहे या न, बहरहाल असां ढंढोरो घणो था कयूं हुनजो। न्याणियूं उहे जेके घरनि में वेठियूं आहिनि, पढ़ियल आहिनि ऐं उन्हनि खे गूगल सर्टिफाइड ट्रेनिंग घर वेठे ॾिनी वञे थी सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां। तव्हां ट्रेनिंग ॿार उते ई पंहिंजे घर में वठंदा पंहिंजे मख़सूस टाइम में, उते जीअं ई इंटर थींदा उनखां पोइ हू उन्हनि खां स्मॉल सो टेस्ट वरितो वेंदो, जे उहो टेस्ट क्वालिफाई करे वठंदा पोइ उनखां पोइ उन्हनि जी ट्रेनिंग शुरू थी वेंदी। टाइम पूरे थियण खां पोइ 4 मंथ्स खां पोइ उन्हनि खे गूगल जे तरफ़ां हिकिड़ी फाइनल टेस्ट खां पोइ उन्हनि खे सर्टिफाई कयो वेंदो ऐं उहे मॉडर्न ट्रेनिंग आहिनि।
उन खां अलावा असां वटि सिंध गवर्नमेंट शुरू कई आहे इंडस्ट्री अकेडमिया ब्रिज प्रोग्राम। ही उहे प्रोग्राम ॿार 25 यूनिवर्सिटीज़ जेके सिंध जूं आहिनि, प्राइवेट ऐं गवर्नमेंट यूनिवर्सिटीज़ पूरी सिंध में, सिर्फ़ु कराची न, पूरी सिंध जी यूनिवर्सिटीज़, उन्हनि खे खणियो आहे। उते जे ॿारनि खे मेटावर्स लेवल जी ट्रेनिंग ॾिनी पई वञे, जेके ॿार 6th 7th ऐं 8th सेमेस्टर में मौजूदु आहिनि। छो जो यूनिवर्सिटी में यकीनन पढ़नि था, जीअं लेकिन हू ॿुधायो त यूनिवर्सिटी जो कोर्स मार्केट लेवल सां न पियो टच करे। इन जे लाइ सिंध गवर्नमेंट फ्री ऑफ कॉस्ट इन्हनि ॿारनि खे, जेके IT जा स्टूडेंट आहिनि, इन्हनि खे इंडस्ट्री जे थ्रू ट्रेन करे थी त इंडस्ट्री जी डिमांड छा आहे हींअर, उहा इंडस्ट्री उन्हनि खे आर्ट्स उन्हनि जा सेट कया वञनि था, उन्हनि जे मुताबिक़ जेको उन्हनि जी अवेलेबिलिटी आहे उन्हनि जी यूनिवर्सिटी में, उन्हनि जे कैंपस में उन्हनि खे ट्रेन कयो वञे थो। देन 3rd टियर असांखे लॻो कुझु उहे यूथ बि आहे जेको नंढा नंढा कोर्स वठी चुको आहे या यूट्यूब वग़ैरह तां कुझु सिखी चुको आहे, उन्हनि खे असां बूट कैंप उन्हनि लाइ या रिफ्रेशिंग कोर्स रखियो आहे। IBA जे थ्रू इहो कोर्स करायो वञे थो। ओवरऑल सिंध जे हर डिवीजन में 1 जुलाई खां स्टार्ट थियो आहे। हुनमें हिकिड़ी नंढी सी टेस्ट उन्हनि खां IBA कलेक्ट कई हुई ऐं उन खां पोइ जेके हुन क्वालिफाई जिन ॿारनि कयो उन्हनि खे उते उहा बि इंडस्ट्री बेस्ड ट्रेनिंग आहे। असां सम्झूं था ज़रूरत हिन जी आहे जो जंहिं ते सिंध गवर्नमेंट हींअर कमु करे रही आहे त असां टैक्स में ॿारनि खे थोरो रिलैक्स कयूं। एक्चुअली ॻाल्हि इहा आहे त उहो सॉफ्टवेयर जेको अमेरिका जो यूथ जेको आहे सो $100 में ठाहे थो, असांजो पाकिस्तान जो ॿार उहो $25 में ठाहे थो। मसइलो इहो न आहे त हुते $100 में ठहे थो, हिते 25। मसइलो इहो आहे त उहे $25 बि पाकिस्तान में नथा अचनि, उहे बि ॿाहिरि रहनि था। छो जो असांजो थोरो टैक्स स्ट्रक्चर जेको आहे हुनखे रिफॉर्म जी ज़रूरत आहे। उन ते असां वर्कआउट शुरू करे छॾियो आहे ताकी असांजो ॿार जेको अर्न करे, असां जेको ॿार खे सेखारियूं था या जहिड़ी तरह असां चाहियूं था त उहो दुनिया सां गॾु कदम वधाए ले। असां हुनमें यूनिवर्सिटी जो कोर्स चेंज करणु वञूं हा त काफ़ी साल हुनमें खपनि था हुनखे रिव्यू करण जे लाइ। असां अगरि ॿारनि खे कोर्सिस स्मॉल कोर्स जनरल कराइण लाइ वञूं त उन लाइ अलॻि टाइम, छो हीअं टाइम इज़ मनी, सभु कुझु तव्हांजो टाइम आहे। असां हिन थोरे से टाइम में कोशिशि कई त जेके बि असांजो यूथ जिते मौजूदु आहे उनखे उतां खां हिन रेस में रन कराइणु शुरू कजे। ठीकु तंज़ीला साहिबा, हिन ॻाल्हि खे अॻियां वधाईंदसि ऐं ॿियनि एक्सपर्ट्स ॾे बि खणी वेंदसि। ऐं ही सारा जो की ॻाल्हि आहे, जेकॾहिं हिन फील्ड में जीअं अवां ॼाणायो त सिंध गवर्नमेंट ऐं जेको अवां जो डिपार्टमेंट आहे उहो कमु करे पियो। फेडरल लेवल ते बि नज़र अचे पियो त करियर काउंसलिंग जो हिकु पोर्टल ठाहियो वियो आहे, जेको पिणु इन ॾस में मुख़्तलिफ़ ॿिया प्रोग्राम्स बि कुझु नज़र अचनि पिया। पर ॻाल्हि नसीर साहब वरी बि अचे थी त चेंज जो जेको मैग्नीट्यूड आहे तमामु वॾो आहे ऐं चेंज खे असीं वेलकम बि कयूं था, पर बहैसियत क़ौम असांखे नज़र अचे थो त असांजी रिएक्टिव अप्रोच वधीक आहे। असीं शयुनि जे हवाले सां पहिरियां वारा मेजर्स छो नथा वठूं? असीं जॾहिं ॾिसूं था त दुनिया ही करे चुकी आहे, ही मामला थी चुका आहिनि, पोइ असांखे ख़्यालु छो थो अचे इहो जेको असांजो क़ौमी मिज़ाज हाणे ठही चुको आहे, ही असांखे केतिरो नुक़सानु पहुचाए पियो? सची ॻाल्हि आहे, हिकिड़ी ॻाल्हि ध्यान में रखो जी त यस वॉल्यूम मैग्नीट्यूड चैलेंज इहे शयूं रियलिटी आहिनि, इन खां इनकार कोन्हे। हिकिड़ी बुनियादी ॻाल्हि आहे त तव्हां वटि को ऑप्शन ई कोन्हे। चेंज जड़ी अथव, ॾुखी आहे, वॾी आहे, ॻरी आहे, टेड़ी फिडी आहे, तव्हां वटि ऑप्शन कोन्हे। यू हैव टू एडॉप्ट इट, नंबर 1। हाणे जॾहिं ऑप्शन कोन्हे त पोइ तव्हांखे रस्ता ई ॻोल्हणा पवंदा न। तव्हां उन चेंज खे जे प्रॉब्लम साइड ते असां 5 कलाक ॻाल्हाए सघूं था, पर असांखे सोल्यूशन अप्रोच सां वञिणो पवंदो, छो त इनएविटेबल आहे। रिएक्टिव इन करे जो असां त टेक्नोलॉजी लीडर्स आहियूं ई कोन्हे दुनिया में, तंहिंजे करे असां वटि सवाइ रिएक्टिव थियण जे ॿियो को ऑप्शन बि कोन्हे। इन मामले में तव्हां ऑप्शन लेस आहियो। टेक्नोलॉजी जी त ABC कान्हे असां वटि इंस्टीट्यूशन्स अञा बाक़ी दुनिया जे डेवलप्ड कंट्रीज़ खां केतिरा ई समय मेल पोइ ते पियल आहे, तंहिंजे करे असां लामाला किथे का शइ थींदी त एडॉप्ट करे सघंदासीं। ही जेका टेक्नोलॉजी जी चेंज आहे न, उनखे हिकिड़ी ॻाल्हि हिकु ॿ शयूं ज़हन में रखणु घुरिजनि। हिकिड़ो त टेक्नोलॉजी बॉर्डरलेस शइ आहे, तव्हां हुनखे कन्फाइन केरु कोन करे सघंदो। ठीकु आहे, अॼु असांजी तयारी कान्हे, सेल्युलर फोन तव्हां वटि अॼु तक़रीबन मुंहिंजो ख़्यालु आहे त शायदि जेके मेन स्ट्रीम इलाइक़ा आहिनि अहिड़ो को बि घर, अहिड़ो को बि फ़र्क़ु हाणे न बचियो आहे, सवाइ औरतुनि खे ॿाहिरियुनि में एक्सेस कोन्हे जंहिंखे सेल्युलर फोन जो एक्सेस न हुजे। असां त सेल्युलर फोन जी पिन बि कोन ठाहे सघंदा आहियूं, पर टेक्नोलॉजी बॉर्डरलेस आहे, उहा पुॼी थी वञे। जेतिरियूं बि टेक्नोलॉजिकल ट्रांसफॉर्मेशन, सॼी कंप्यूटर जी IT जी जेका इंडस्ट्री जो बूम थियो आहे पाकिस्तान जहिड़नि मुल्कनि में, उनजा इनिशिएटर असां त कोन हुआसीं, पर असां उनखे एडॉप्ट कयो। असां वटि ऑप्शन कोन्हे, इन खां सवाइ वे फॉरवर्ड ई कोन्हे।
सो तव्हां इहो ट्रस्ट रखो त सोसाइटीज़ में एडेप्टेबिलिटी हूंदी आहे नवाण खे, छो त मां इन करे हूंदी आहे जो ॿियो को ऑप्शन ई कोन्हे। ही गवर्नमेंट लेड न पर मार्केट लेड फोर्सिस जो कमु आहे। गवर्नमेंट्स हिकु हद ताईं सपोर्ट करे सघंदियूं, जीअं तंज़िला ॿुधाए पई, इहे हिकु हद ताईं यस इट इज़ गुड त उन्हनि खे हिननि शयुनि जो अंदाज़ो आहे, हुन ते कुझु इनिशिएटिव वरिता अथनि, पर प्राइमरीली टेक्नोलॉजिकल इनोवेशंस मार्केट लेड फिनोमिना आहे। गवर्नमेंट करे सघंदियूं टे शयूं मां सजेस्ट करणु चाहींदुसि, छो त उन्हनि जो इम्पोर्टेंट पोर्टफोलियो आहे तंज़िला जो, मे बी उहे उनखे ज़हन में हूंदो बि, मां उन्हनि जे लाइ रुगो रिफ्रेश कयां। गवर्नमेंट्स खे टिनि शयुनि लाइ कंसंट्रेट करणु घुरिजे। हिकिड़ो फेवरेबल पॉलिसी इन्वायरमेंट, तव्हांखे टेक्नोलॉजी जे लाइ स्पेसिस क्रिएट करण लाइ पब्लिक पॉलिसी जा स्पेसिस क्रिएट करणा पवंदा। ॿियो तव्हांखे नेसेसरी इंफ्रास्ट्रक्चर प्रोवाइड करणो पवंदो। उहो पॉलिसी मां मुराद ई त उहा पॉलिसी जंहिं ते इन्वेस्टर अचे ऐं टेक्नोलॉजी आणे सघे ऐं असां एडॉप्ट करे सघूं। पर आणींदो कोन को इन्वेस्टर, असांखां कोन थींदी, असां हुन में घणो वक़्तु अर्ज़ु कयो पोइ ते आहियूं। ॿियो आहे इंफ्रास्ट्रक्चर, इन सॼी नई चेंज जे लाइ तव्हांखे सपोर्टिव इंफ्रास्ट्रक्चर खपे। मिसाल जेके ड्राइवरलेस कार्स आहिनि न, इन लाइ सॼो सिग्नल सिस्टम ऐं रोड सिस्टम ऐं उन सां गॾु जेको IT जो इंफ्रास्ट्रक्चर खपे, दैट इज़ इंटायरली डिफरेंट। उहो तव्हांखे अफ्रेश ज़ीरो खां खणणो पवंदो। ही एग्ज़िस्टिंग इंफ्रास्ट्रक्चर खे सपोर्ट न करे सघनि, इंतिहाई हाईटेक शयूं खपनि। तो ॿियो पार्ट आहे इंफ्रास्ट्रक्चर जो, जंहिं ते गवर्नमेंट खे इन्वेस्टमेंट करणी पवंदी। ऐं थर्ड आहे इंस्टीट्यूशन बिल्डिंग। त इन सॼी शइ खे प्रोमोट करण लाइ, मेन स्ट्रीम करण लाइ असांखे इंस्टीट्यूशन्स खपंदा, उहे हिते हुजनि या दुनिया जे इंस्टीट्यूशन सां कनेक्ट थियूं, या IBS सकर सां करियूं या असां मैसेच्यूसेट्स इंस्टीट्यूट सां करियूं, पर किथे न किथे इंस्टीट्यूशनल अरेंजमेंट असांखे खपे। इहे टे शयूं गवर्नमेंट खे फोकस करणु घुरिजनि। इहो हिकिड़ो झटको आहे जेको तव्हांजी गाॾी जेका 30 जी स्पीड सां पई हली, ओचितो 200 जी स्पीड सां हलण लॻी आहे, तव्हांखे थाबो अची सघे थो। बी रेडी फॉर दैट। इन स्पीड तव्हांजे कंट्रोल खां ॿाहिरि आहे। जेका शइ भर में हथु अचो, फ़िलहाल हुन खे हथु ॾेई हुन झटके खे एब्ज़ॉर्ब कयो ऐं पोइ हुन सां अलाइन करियो पंहिंजो। ठीकु, नज़ीर साहिब इन शइ खे अॻियां वधाइनि कुझु एड करणु चाहींदो डॉक्टर शेर साहिब? हिन में टे शयूं जिन जो ज़िक्र कयो, हुन में इंस्टीट्यूशनल अरेंजमेंट्स जो बि ज़िक्र थियो, नेसेसरी इंफ्रास्ट्रक्चर प्लस जेके फेवरेबल पॉलिसी अरेंजमेंट्स, अव्हां छा चवंदो? एब्सोल्युटली नाजिया, बिल्कुलु नसीर साहब जिन सही ॻाल्हि फरमाई आहे। हिकु शइ में आउं एड कंदुसि, जीअं मैडम बि इहा ॻाल्हि साॻी कई त असांजो करिकुलम इंतिहाई आउटडेटेड आहे। मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजो दरो जे टाइम में असां आख़िरी दफ़ो करिकुलम अपडेट कयोसीं, उन खां पोइ करिकुलम अपडेट ई कोन कयो अथऊं। असांखे करिकुलम अपडेट करणो पवंदो। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि, करिकुलम अपडेट करण जे लाइ थोरी स्मार्टनेस खपे। ॾिसो, ज़रूरी कोन्हे त रीइन्वेंट व्हील करियूं। तव्हां यूनिवर्सिटीज़ में कोर्सेरा खे खणी अचो, तव्हां यूनिवर्सिटी में लिंक्डइन लर्निंग खे खणी अचो। जीअं नसीर साहब इहा ॻाल्हि चई त हाणे टेक्नोलॉजी आहे बॉर्डरलेस, माना ज़रूरी कोन्हे त तव्हां हिते माण्हुनि खे ट्रेन करे उहे पढ़ाइनि। बाबा, इंटरनेशनली प्लेटफॉर्म्स ओपन आहिनि, तव्हां रुगो ॿारनि खे फैसिलिटेट करियो त उहे उन प्लेटफॉर्म जी तरफ़ वञनि कीअं था। कुझु इनिशिएटिव्स ॾाढा ज़बरदस्त रहिया आहिनि हींअर रिसेंट पास में। माना मिसाली करे नेशनल फ्रीलांसिंग ट्रेनिंग प्रोग्राम हिकिड़ो पाकिस्तान में, जेको असां वटि शहीद अजमल सावंत पहिरीं लीड करे वेठो सकर IBA में, हाणे उन जॻह ते असां नए प्रोफेसर हिकिड़ो डॉक्टर शजील आफ़री जो उनखे लीड करे वेठो। इहा सुठी ॻाल्हि आहे। ऐं कुझु असांजा इनिशिएटिव ॾाढा ज़बरदस्त रहिया आहिनि। जीअं सिंध गवर्नमेंट बि सखर IBA में सेंटर फॉर रिसर्च इन AI रोबोटिक्स एंड ब्लॉक चेन खोलियो आहे। इहा तमामु वॾी इन्वेस्टमेंट आहे। इंशाअल्लाह ताला उते बि इलाही सारो आउटकम अचणु शुरू थिए पियो। पर करिकुलम में रिफॉर्म्स आणणा पवंदा। असांजी जेके वॾी वॾी यूनिवर्सिटियूं आहिनि, ऐं सिंध यूनिवर्सिटी, निजाम यूनिवर्सिटी, कराची यूनिवर्सिटी, इन्हनि यूनिवर्सिटियुनि खे रेफर पियो करियां, छाकाणि त इलाही सारो असांजो जेको यूथ आहे उहो वञी उन पासे थो। उते जी यूनिवर्सिटियुनि खे थोरो झंझोड़णो पवंदो। त ख़ुदा जो वास्तो अथव, हाणे करिकुलम अपडेट करियो। तव्हां वटि अगरि टीचर कोन्हनि त कोर्सेरा खे एंट्री ॾियो, लिंक्डइन लर्निंग खे एंट्री ॾियो। इन जे थ्रू असां कुझु न कुझु करे सघूं था। ॾिसो, दुनिया में 2025 ताईं 126 बिलियन वर्ल्ड रेवेन्यू हूंदो AI जी फील्ड में। उन जे कंपेरिज़न में तव्हां अगरि उनखे थोरो कॉन्टेक्स्ट में रखां त असां 1.1 बिलियन जे लाइ IMF खे केॾी विंथू बि कयोसीं। 3 बिलियन बहरहाल पाकिस्तान बि रेज़ कया आहिनि गुज़िश्ता साल में, सिर्फ़ु सॉफ्टवेयर एक्सपोर्ट करे करे। ऐं उन मंझां तक़रीबन कोई सम्झो 0.5 बिलियन उहो रेवेन्यू आहे जेको असां रेज़ कयो अथऊं थ्रू फ्रीलांसिंग। तव्हांखे ॿुधी हैरत थींदी, ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे त पूरी दुनिया में 4थे नंबर ते आहे पाकिस्तान फ्रीलांसिंग में, जेके असां स्किल्स सेल कयूं था। US पहिरें नंबर ते आहे, UK आहे, उन खां पोइ ब्राज़ील आहे, उन खां पोइ पाकिस्तान आहे। ॾिसो, इहो हिकिड़ो लाउड कॉल आहे, बाबा स्किल आहे,
पाकिस्तान में यूथ हाईली स्किल्ड आहे, उहे पंहिंजा स्किल्स एक्सपोर्ट कनि पिया, पूरी दुनिया खे सर्विस ॾियनि पिया। असांखे हिते गवर्नेंस जी ज़रूरत आहे। जेकॾहिं प्रॉपर गवर्नेंस हुजे, हे जेको स्किल असांजो एक्सपोर्ट थिए पियो, उहो शायदि पोइ असां बहितर नमूने सां हिते इन्वेस्ट करे सघूं। त सभु शयूं ईअं न आहे त को हर शइ ब्लीक आहे, इलाही सारियूं शयूं रोशन आहिनि। त मुंहिंजे ख़्याल में विद बेटर फोकस फ्रॉम गवर्नमेंट साइड असां ज़रूरु जेको न हिन AI जे जेको रिवोल्यूशन आहे उन में थोरो घणो पंहिंजो कंट्रीब्यूट करे सघूं था। तंज़ील साहिबा छा चवंदो उन्हनि सजेशंस ते? बिल्कुलु एग्री 100%। तव्हां जीअं टे पॉइंट जेके चया उन जे लाइ, ताकी असांजो ॿाहिरि फर्स्ट हुयो असांजो ॿाहिरि जो इन्वेस्टर छो असां वटि अची इन्वेस्ट करे, जेकॾहिं हू XY कंट्री में हू इन्वेस्ट करे थो त हुनजो सॼो प्रोसीजर हुनखे विदिन अ मंथ हुनजो कमु शुरू थी वञे थो, ऐं असां वटि अचे थो, हू 10 महीननि ताईं डिफरेंट ऑफिस जा धिका खाईंदो हुते या डिफरेंट वेबसाइट ते उहो हलंदो हुते। So for that government already in say your problem realize किया है। Actually government पाकिस्तान यो समझी चुकी है त हाणे तव्हांजे जेके वेठल माण्हू बिल्कुलु सही चयो त हाणे मजबूरी आहे, इन खां सवाइ ॿियो को रस्तो न आहे। ॿी जेको बि इकोनॉमिकली असांखे अॻिते वञण जे लाइ पैसा खपनि, ही वाहिद IT आहे इंडस्ट्री अहिड़ी जंहिंमें बग़ैर इन्वेस्ट करण जे असां कुझु या सम पॉइंट इन्वेस्ट करण जे असां तमामु घणो अर्न करे सघूं था। इहा ॻाल्हि गवर्नमेंट खे सम्झ में अची वई आहे। इन करे ई शायदि वन विंडो ऑपरेशन जो जेको सिस्टम शुरू कयो पियो वञे, ताकी जेको ॿाहिरि जो इन्वेस्टर आहे उहो इज़िली अची सघे, उनखे हिकिड़ी अट्रैक्शन फील थिए ऐं उनखे जेतिरो बि थी सघे उनखे कंफर्ट ज़ोन में वठी अचूं। उन जे लाइ जेके IT ज़ोन्स जेके उहे बि स्टार्ट कया पिया वञनि, उन जे लाइ पूरी जेका चइजे त प्लानिंग पूरी थी वई हली आहे। रिटन जो या जेका उन ते लिखत पढ़त जो कमु हुयो उहो बि हाणे प्रैक्टिकली हिनखे स्टार्ट करिणो आहे। देन सेकेंड वॉज द इंफ्रास्ट्रक्चर। बाक़ी यूनिवर्सिटीज़ में या किथे बि असांजो जेको IT जो इंफ्रास्ट्रक्चर आहे हू तमामु घणी तवजा चाहे थो। इनखे असां जेका ही यूनिवर्सिटी में ट्रेनिंग शुरू करायूं आहिनि 25 यूनिवर्सिटीज़ में, असांजो ही पायलट प्रोजेक्ट आहे। हीअं पायलट प्रोजेक्ट में असां 5000 ॿारनि खे फोकस कयो आहे। बट असां चाहियूं था त तव्हां लेसन जॾहिं असांखे लर्न थियनि त असां गॾोगॾु इहो पंहिंजा जेके असांजा पार्टनर थी विया आहिनि हुननि खे इहो बाउंड कयूं त हू जंहिं यूनिवर्सिटी में पंहिंजो ट्रेनिंग स्टार्ट कनि उन्हनि जा इंफ्रास्ट्रक्चर डेवलप कनि ऐं अप टू द मार्क उनखे खणी वञनि। हींअर असांजी पायलट प्रोजेक्ट में असां उन्हनि खे जेके बेसिक फैसिलिटीज़ हुयूं उहे यूनिवर्सिटीज़ में उन्हनि खे चयो त मुहैया करे ॾियो, लेकिन ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असांखे टाइम सां गॾु उन्हनि जेके लैब आहिनि उन्हनि खे अप टू डेट करिणो पवंदो, उहे इंफ्रास्ट्रक्चर जेके आहिनि से अपडेट करना पवंदा। देन लास्ट जेको मूंखे सम्झ में आयो इंस्टीट्यूशन्स जो, असां सिंध जो पहिरियों इंक्यूबेशन सेंटर गुलिस्तान जौहर में ठाहिण वञूं पिया, जेको हाणे पंहिंजी फाइनल टचिस में आहे। उनखे कनेक्ट कयूं पिया सिंध जे बाक़ी डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स में। असां वाईफाई सेंटर्स खोलिया आहिनि जिते चाहे वो बदीन हुजे, मिठी हुजे, सजावल हुजे, हुते हू कनेक्टेड हूंदा इंक्यूबेशन सेंटर सां गॾु। हुते 24/7 लाइट अवेलेबल हूंदी, हुते टीचर अवेलेबल हूंदा, हुते उन्हनि खे जेके फैसिलिटीज़ आहिनि हू मौजूदु हूंदियूं ऐं दे इंस्टीट्यूट आर कनेक्टेड विद दिस कराची इंक्यूबेशन सेंटर। त असांजो मक़सदु इहो आहे त जेका टेक्नोलॉजी सिर्फ़ु कराची ताईं या सखर ताईं न रहे, हू असांजे जेके असां वटि ॿारनि में टैलेंट सिर्फ़ु कराची, हैदराबाद या सखर न, असां खैरपुर में बि मौजूदु आहे, रोड़ी में बि मौजूदु आहे, छटे में बि मौजूदु आहे, सजावल में बि मौजूदु आहे। हू सभु ॿार उनखां फैसिलिटेट थी सघे। असां बिल्कुलु सम्झूं था अगरि गुरबत उन लेवल जी आहे त असां हर ॿार खे जेकॾहिं असां लैपटॉप वठी घर ॾेई छॾींदासीं त हुते हुन वटि लाइट कोन हूंदी, हुन वटि कनेक्टिविटी न हूंदी, हू एक्सपेंसिस केरु बियर कंदो। सो गवर्नमेंट इन जे लाइ हर डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर में पंहिंजा जेके वाईफाई सेंटर्स आहिनि जेके जिन ते न सिर्फ़ु उहे कनेक्टेड हूंदा बल्कि उहे उते मौजूदा टीचर जेके ॿारनि खे पढ़ाए बि सघंदा। इन लाइ टेक्नोलॉजी ज़रूरी आहे त जेसिताईं सिर्फ़ु कराची में रेवोल्यूशन अचण सां सिंध में रेवोल्यूशन न ईंदो। ज़रूरी आहे त कश्मीर खां कंदकोट ताईं IT जी गूंज वञे, तॾहिं असां कुझु अॻिते वधी सघंदासीं। तंज़ीला साहिबा, असीं उमेद बि कयूं था त ऐं ही जेके शयूं हिते डिस्कस थियूं त ज़ाहिर आहे उहे तमामु ज़रूरी हूंदियूं, उन्हनि सां ई असीं इन ख़्वाब खे पूरो करे सघूं था। डॉक्टर साहब, आख़िर में अव्हांजो फाइनल कमेंट। मुंहिंजे तरफ़ां बसि इहो ई त एजुकेशन ते फोकस करियो, यूनिवर्सिटीज़ ते कुझु टाइम जे लाइ फोकस करियो, यूनिवर्सिटीज़ खे रिवाइव करियो, उनजे कैरिकुलम खे इम्प्रूव करियो, इंटरनेशनल प्लेटफॉर्म सां उनखे कनेक्ट करियो। मुंहिंजे ख़्याल में इहा जेका बोट आहे
या मिस थी वई आहे, पर थोरो जेकॾहिं असां तेज़ वेंदासीं त शायदि हिन बोर्ड खे असां कैचअप करे सघूं था। थैंक यू Thank डॉक्टर साहब, डॉक्टर शेर साहब, थैंक यू सो मच फॉर ज्वाइनिंग टुडे। नाज़रीन, नसीर मेमोर साहब मूंसां गॾु अॼो के प्रोग्राम में गॾु आहे। तंज़ीला कमरानी साहिबा जिन जो तमामु अहम पोर्टफोलियो आहे IT जो, उन वारे सां उन्हनि बि असांखे अपडेट कयो त कहिड़ा प्रोग्राम्स गवर्नमेंट शुरू कया आहिनि, करणु वञे पई ऐं हू छा सोच रखनि थियूं। इंतिहाई अहम नाज़रीन जेको हिन वक़्तु मामिलो आहे ऐं असांखे अॻियां कीअं वधिणो आहे ते वे फॉरवर्ड्स ते बि ॻाल्हि थी, सोल्यूशन्स ते बि ॻाल्हि थी त असीं छा करे सघूं था। ज़ाहिर आहे असांखे टेक्नोलॉजी खे अडॉप्ट करण खां सवाइ ॿियो ॿी का चॉइस कोन्हे, पर उनखे कहिड़े तरीक़े सां असीं अडॉप्ट कयूं, इहा बहरहाल चॉइस असां वटि मौजूदु आहे त असीं पंहिंजी तयारी कीअं करे सघूं था, पंहिंजे पाण खे केतिरो प्रिपेयर करे सघूं था, इहो असांजे हथ में आहे, जंहिं ते असांखे फोकस करिणो आहे। नाज़रीन, पंहिंजे फीडबैक असांखे ज़रूरु आगाह कजो, जो कि प्रोग्राम में थियल गुफ़्तगू जे हवाले सां वरी जल्द असां मुलाक़ात कंदासीं नए मौज़ूअ महिमाननि सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।